क़ौमी रागी अब्दुल रहमान मुगिल जे फ़न ऐं ख़िदमतुनि खे भेटा पेश कई वेंदी। सिंधी अदबी संगत तरफ़ां हिकु ख़ासि अदबी प्रोग्राम बि मुनक़िद कयो वेंदो, जंहिंमें शाइर ऐं अदीब पंहिंजी शाइरी ज़रिए सरमंद सिंधीअ जी यादि ताज़ी कंदा। वर्सी तक़रीब में मक़ामी फ़नकार सरमंद सिंधी जा मशहूरु गीत बि पेश कंदा। सरमंद सिंधी जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे खेसि भेटा पेश कई वेंदी। सिंध जे क़ौमी रागी सरमंद सिंधी जी 28वीं वर्सी अॼु अबाणे शहर प्रियालोय में मल्हाई वेंदी। सिंध जे क़ौमी रागी सरमंद सिंधी जी 28वीं वर्सी अॼु अबाणे शहर प्रियालोय में मल्हाई वेंदी। तक़रीब में सियासी समाजी ऐं अदबी शख़्सियतूं शिरकत कंदियूं। क़ौमी रागी अब्दुल रहमान मुगिल जे फ़न ऐं ख़िदमतुनि खे भेटा पेश कई वेंदी।